पेरी गाल है तो मोमिन जी पहरी अलामत है नमाज। पेरी निशानी मोमिन जी छा है नमाज। जे नमाज न थो पढ़े मोमिन ना है। नमाज न थो पढ़े मोमिन ना है। नमाज न थो पढ़े मोमिन ना है। मोमिन वो आज को नमाज पढ़े पर नमाज पढ़े तो पर उनमें खौफ और खशियत ना है। बीठो अल्लाह के हुजूर में आ पर दिल उन जी दादू जे चांदनी चौक घुमंदी थी वञे। खशियत ना है, दिल हाजिर ना है, दिल में खुदा जो डप ना है। अंताबुदल्लाह का अन्नक तरा, इबादत ये कर, सजदो ये कर जण कि तू अल्लाह के दिसी रहे हो। फइल्लम तकुन तरा फइन्नहु यराक। भला जी तू न थो दिसींद पर वो तो दिसींद। तू न थो दिसींद वो तो दिसींद, अल्लाह दिसींद। नमाज के अंदर खशियत इलाही हुजण। हजरत मौला अली शेर खुदा, हैदर कर्रार, असदुल्लाह अल गालिब, सैयदना अली बिन अबी तालिब रज़ियल्लाहु तआला नमाज पढ़ंदा हा। जने जिस्म में तीर लगी पौंदा, उन तीरन जा पेकान जेके फर रहिंदा जिस्म में चुभी पौंदा हा। नमाज पढ़न पींदा हा, उनके चीरे जिस्म जा उहे तीरन जा फर कढी वठंदा हा, खेन खबर न पवंदी। एतिरो नमाज में महवियत जो आलम हूंदो। असीं नमाज में बीठा आहियूं, पेर में मच्छर तो चक हणे तो खड़ियूं ऐं पुस्तियूं पिया था हणूं जी। असांजी नमाज छा आहे ऐं मोमिन बाने जी नमाज छा आहे? दिल हाजिर हुजे। पर जेकॾहिं उहा नमाज हुजूरुल कल्ब वारी न मिली आहे त कोशिश त कयो न, कोशिश त कयो न दिल खे हाजिर करण जी। जेॾी महिल नमाज में बीहो, मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा बचड़ा, मुंहिंजा फ़क़ीर, जेॾी महिल हथ खणो था न, अल्लाह अकबर, हथ खणो त हथ खणो न, हैंड्स अप, हथ मथे। मूं हथ खयां, मूं सभु ॻाल्हि छॾी, बदना विढ़नि था, बंदूकूं खणी आम्हूं साम्हूं अची विया, हिकिड़े हथियार फिटा करे हथ मथे कयां। हाणे हिन सां लड़ाई कहिड़ी, झगड़ो कयो, हथ खणी छॾी। तुंहिंजो नमाज जी फातिहतुल सलात जेका आहे, नमाज जी आगाज़ जेको आहे सो किथों आहे? हथ खणण सां। हथ खण, हर शइ खां हथ खणी पंहिंजे दिल खे पंहिंजे मालिक ॾे मुतवज्जह, पंहिंजे रब ॾे मुतवज्जह। ऐं इहो नमाज में हुजूरुल कल्ब यकदम न ईंदो आहे, कोशिश कबी, आहिस्ता 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 अल्लाह कंदो त इहा कैफियत नसीब थी। ऐं इहा हिकिड़ी नमाज, हिकिड़ी रकात जेका हुजूर कल्ब सां नसीब थी वञे, गाफिल दिल वारे जी सारी जिंदगी जी इबादत हिक पासे ऐं खशियत इलाही वारे जो हिकिड़ो सजदो उन खां वधीक। मुंहिंजा भाइरो, जेॾी महिल नमाज जे लाइ अचो, कोशिश कयो त ॿिया ख़्याल सभु दिलि मां कढो। ख़्याल अचनि वरी उन्हनि खे हटायो, वरी अचनि वरी उन्हनि खे हटायो, तव्हांखे ॿिटो सवाब मिलंदो। हिकिड़ो हुजूर जो सवाब, हुजूर कल्ब जो सवाब मिलंदो, ॿियो तव्हांखे नफ़्स सां जिहाद जो सवाब मिलंदो। तव्हां जिहाद पिया था कयो, ॼण मैदान जंग में बीठा आहियो। सम्झो था न? जेॾी महिल तव्हां ख़्यालात खे मुंतशिर, ख़्यालात खे हटायो था, ईअं थींदो आहे जो जेॾी महिल हिकिड़ो ख़्याल आयो न, उन ख़्याल जी हिकिड़ो चेन शुरू थींदी, सिलसिलो हीअं, ॻाल्हि मां ॻाल्हि, ॿी ॻाल्हि, टीं ॻाल्हि, चौथी ॻाल्हि। तव्हांजो माण्हू खे इहा ॻाल्हि यादि न रहंदी त पोइ मां नमाज़ में बीठो आहियां, ज़बान सां फातिहा पियो पढ़ंदो,
सूरतूं पियो पढ़ंदो, सुभान रब्बियल अज़ीम पढ़ंदो, सुभान रब्बियल आला पढ़ंदो, पर दिल हाज़िर न हूंदी। दिल में हिकिड़ो रीन ॿियो पियो हलंदो। ख़ुसूसन का अहिड़ी परेशानी जी ॻाल्हि थी वञे, ओचिती का ॻाल्हि परेशानी जी थी वञे त यकदम माण्हू जी दिल उन में परेशानी में मुब्तला थी वेंदी आहे। उहा परेशानी उन दिल खे जकड़े वठंदी आहे। मुड़े गौर सां ॿुधो ऐं मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कयो। जॾहिं बि का परेशानी ईंदी आहे दिल जे मथां त ईअं महसूस थींदो आहे ॼणो मुंहिंजे मथां जबल किरियो आहे, पहाड़ मुंहिंजे मथां किरियो आहे। हालांकि हूंदो ॻाल्हि में कुझु बि न आहे। पोइ सोचींदे सोचींदे ॾींहुं गुज़रियो, 2 गुज़रिया, 4 गुज़रिया त पोइ सम्झंदो अरे ही त का ॻाल्हि ई कोन्हे। आहिस्ता आहिस्ता उन जो जेका आहे उहा ॻराण हल्की हल्की थींदी वेंदी, पोइ पाण खे माण्हू रिलैक्स महसूस कंदो आहे। पर इब्तिदा में जॾहिं बि का परेशानी ईंदी आहे त माण्हू जी दिल मुब्तला थी वेंदी आहे, दिल परेशान थी वेंदी आहे। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, जेॾी महिल का बि परेशानी अचेव ओॾी महिल पंहिंजे रब ॾे मुतवजे थी, नमाज़ ॾे मुतवजे थी, सुहिणी तरह सां ठाहे ठाहे वुज़ू करे ऐं जेॾी महिल अल्लाह अकबर चओ त ॿिया सभु ख़्याल उन्हनि तां हथ खणी पंहिंजे रब ॾे मुतवजे थियो ऐं दिल खे हाज़िर कयो। उमेद आहे त तव्हांजी दिल मुतमइन थी वेंदी ऐं इहा ख़शियत इलाही नसीब थी वञे न, पोइ इहा ई निमाज़ अथव अस्सलातु मिअराजुल मुमिनीन, मोमिननि जो मेराज। इहा निमाज़ ईमान जी पहिरीं ॾाकण जो पहिरियों ॾाको इहो, मोमिन बाने जी पहिरीं निशानी इहा निमाज़ में ख़ौफ़ ऐं ख़शियत इलाही।